ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान पारां प्रेस क्लब हैदराबाद में जबरी गुमशुदगियुनि जे आलमी ॾींहं ते रथियल तक़रीब खे रोकण लाइ हैदराबाद पुलिस जे वॾे अटालनि प्रेस क्लब खे घेरो करे छॾियो। तक़रीब में खंभे गुम कयल नौजवाननि जे वारसनि खे पुलिस वापसि मोटाए छॾियो, जंहिंखां पोइ HRCP जे अॻुवाणनि ऐं मेंबरनि प्रेस क्लब आॾो एहतजाज जी तयारी कई त ॿीहर पुलिस मच्छर जी एहतजाज खां रोकण जी भरपूर कोशिश कई। तक़रीब में शिरकत लाइ आयल सियासी समाज वकील अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जो कानून है CRPC और PPC वो हमें ये बताता है कि अगर कोई भी बंदा किसी भी ऑफेंस में हो, चाहे उसको कोई शक हो या वो किसी जुर्म में पकड़ा गया हो, तो लॉ एनफोर्समेंट के जितने भी इदारे हैं, वहाँ वो कोई एजेंसी हो जिसका नाम आप लें ना लें, चाहे वो रेंजर्स हो, सिंध पुलिस हो या कोई और ऐसा एनफोर्स का इदारा हो, वो आइन पाकिस्तान के तहत पाबंद है, CRPC के तहत पाबंद है, PPC के तहत पाबंद है कि वो उस शख्स को जिसके ऊपर जो भी इल्ज़ाम है वो नियर बाय मजिस्ट्रेट के पास पेश करेगा। माण्हू जी नौकरी मिली आहे, ॿाहिरि 500 जेका फौज जी नौकरी मिली आहे। लेकिन ही कहिड़ो हिकिड़ो मौज़ू आहे जंहिं ते पूरो स्टेट अॻे थो घबराइण आहे। हालांकि ही मतिलबु जेको आहे सो हिन में जेको इंटरनेशनली हिनजी जेका आहे ख़िलाफ़ वर्ज़ियुनि खे जेको UN जेको आहे क्राइम अगेंस्ट ह्यूमैनिटी सॾे थी, जेका तव्हांजे इंसानियत जे ख़िलाफ़ उहो आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू खे बग़ैर ॿुधाइण जे, बग़ैर मजिस्ट्रेट वटि पेश करण जे तव्हां हुनखे खंभे गुम करे था छॾियो ऐं उनखे सालनि ताईं तव्हां हुनखे ज़ाहिर नथा कयो, उहो न अगरि उन हिकिड़ो मुतासिर थींदड़ माण्हू आहे, फ़र्क़ु आहे उहो, पर उनजो ख़ानदान पूरो उहो नफ़सियाती मुआशी तबाह जो शिकार थिए थो। गुम कयो वियो ऐं उन्हनि खे बिगाड़ी जेको वीचारनि ॻोठ आहे उन्हनि खे ईअं गुम कयो वियो जीअं इंफोर्स डिसअपियरेंस वारा हूंदा आहिनि, माना कि जबरी तौर ते गुम थींदा हूंदा आहिनि। त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से असांखे बुनियादी जेके इंसानी हक़ आहिनि उन्हनि खां महरूम कनि था। दो बदतरीन दौर हो जे ये दौर, अगर वो दौर न थिया त सब दौर न थिया। सॼा दौर उतो शुरू थिया जॾहिं ताईं करे इलेक्टेड गवर्नमेंट ख़त्म करे इन खां वधीक कहिड़ी इंसानी हुकूक जी नाप हूंदी। वाइस इलेक्टेड प्राइम मिनिस्टर खे तव्हां उनखे सूलीअ ते था चाढ़ियो, फांसी ते था चाढ़ियो। जेको माण्हू एहतजाज थो करे, जो एहतजाज लाइ लड़ी पियो था न, ॿाहिरि पुलिस बीठी आहे, उन जेको एहतजाज थो करे उहो कोड़ा बिठाए पियो, फांसी मिलनि खे पियो, अरेस्ट बि थिए पियो। अठनि सालनि में मां जेल रही आहियां, जेको सटर जेल में मोकिलियो उहो वॾी वायलेशन शुरू ई उतां थी आहे। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जबरी गुमशुदगियुनि खे ॾोह करार ॾींदे गुम थियलनि जी आज़ादीअ जो मुतालबो कयो आहे। कैमरा टीम सां गॾु अशोक रामाणी, कोशिश डिजिटल, हैदराबाद।